बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ जे प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां महताब अली नूर। नाज़रीन, औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे ऐं सिंध समेत सॼे मुल्क में औरतुनि पारां एहतजाज कयो पियो वञे ऐं मार्च जेको आहे उहो कढियो वियो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान कादी फ़ाइज़ साहब हिकु तक़रीब खे ख़िताब दौरान चयो त मुआशरे जी सुजाॻी जे लाइ औरतुनि जी सुजाॻी तमामु घणो ज़रूरी आहे। शहबाज़ शरीफ़ साहब जो चवणु आहे त जिते औरतूं कमु कनि थियूं ऑफिसिस में, उते उन्हनि खे महफ़ूज़ ऐं बहितर माहौल फ़राहम करणो पवंदो। इन जे लाइ PM हाउस में शहबाज़ शरीफ़ ऐलान कयो त उते मॉनिटरिंग सेल बि क़ाइमु कयो वेंदो। इहो त मामिलो आहे, पर अहम मामिलो इहो आहे त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु कराची में CM हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कई। काफ़ी डिघी प्रेस कॉन्फ्रेंस हुई ऐं इन प्रेस कॉन्फ्रेंस में ख़ासि तौर ते सिंध जे मसइलनि ते मुराद अली शाह साहब ॻाल्हायो आहे ऐं उन्हनि चयो त निगरान हुकूमत जेके बि फ़ैसिला करे वई उन्हनि ते नज़रसानी जो उन्हनि ऐलान कयो ऐं ख़ासि तौर उन्हनि चयो त सिंध जी ज़मीनुनि बाबति जेको निगरान हुकूमत फ़ैसिलो कयो, उन सां गॾु ॿिया पॉलिसी फ़ैसिला जंहिंजो निगरान हुकूमत खे को इख़्तियार ई न हो, उन्हनि फ़ैसिलनि खे सिंध काबीना जे जुड़ण खां पोइ उन साम्हूं रखियो वेंदो ऐं इन्हनि ते नज़रसानी ज़रूरु कंदासीं। वॾे वज़ीर जो चवणो त CCI जे इजलास में सिंध जी ज़मीनूं ख़ानगी कंपनी हवाले करण बाबति को बि फ़ैसिलो न थियो हुयो। इहा रुॻो प्रोपेगेंडा आहे। उनखां पोइ उन्हनि 60% जेका सिंध जी ग़रीब तबिके वारी आबादी आहे उन्हनि जे लाइ रमज़ान पैकेज जे नाले में 5-5 हज़ार रुपया फ़ी ख़ानदान खे ॾियण जो उन्हनि ऐलान कयो ऐं उन्हनि जो चवणो त 60% आबादी जेका उहा रमज़ान पैकेज मां फ़ाइदो हासिलु कंदी। उनखां पोइ अहम डेवलपमेंट इहा थी त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मुल्क जी तारीख़ में पहिरियों भेरो औरत CM मरियम नवाज़ पार्लियामानी पार्टीज़ खे ख़िताबु कयो ऐं उन दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त गॾिजी करे असां मुल्क खे मसइलनि मां ॿाहिरि कढी वठंदासीं ऐं मरियम नवाज़ चयो त पीपल्स पार्टी ऐं नून लीग जी एजेंडा जेका आहे उहा गॾिजी मुल्क खे बहिराननि जे तुॿनि मां कढणु आहे। मरियम नवाज़ पारां आसिफ अली ज़रदारी खे सदर तौरु वोट ॾियण जो ऐलान बि कयो। इन मामले ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन जो तारीफ़ असां करायूं था। नसीर मेमण साहब असां सां गॾु आहिनि, प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब असां सां गॾु आहिनि, इदरीस लिगारी साहब, डॉक्टर अयूब शेख साहब ऐं प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब बि असांखे जॉइन कयो आहे। वॾे वज़ीर अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान जेको तमामु पुराणो सिंध वासियुनि जो मुतालबो बि रहियो आहे, इन जी मज़म्मत बि थींदी रही आहे त सिंध जे कंहिं बि इलाइक़े खे अंदरूनी सिंध या इंटीरियर सिंध न छॾणु खपे, उन जी बि अपील कई आहे वॾे वज़ीर मुराद अली शाह। इन अपील जो कुझु हिसो अव्हांखे पहिरियां ॾेखारियो था। इंटीरियर नहीं कहा करो यार, इंटीरियर नहीं कहा करो यार, कितनी बार समझाए। मैं तो और दोस्तों को समझाता हूँ, आप भी नहीं समझोगे तो फिर आगे और कोई कैसे समझेगा। इंटीरियर कोई नहीं है सिंध, कोई एक्सटीरियर नहीं है, पूरा सिंध है। और चाहे कराची हो, चाहे सिंध का बकिया हिस्सा हो, रूरल एरियाज हो, इस वक्त जो पीपल्स पार्टी को सिंध के लोगों ने इतना क्लियर मैंडेट दिया है तो मैं उन लोगों के सामने जवाबदेह हूँ। और अगर कोई अफसर, अगर कोई शख्स हुकूमत की उन पॉलिसीज़ पे जो लोगों के फ़ायदे के लिए हो अमल दरामद नहीं करता, उसको ज़रूर सज़ा मिलेगी। कोई अपने आप को इम्यून ना समझे। तो ये आपको, आपसे ज़्यादा मैं सिंध के लोगों का जवाब दे दूँ। और आपने सवाल किया तो आप भी रिप्रेजेंट सिंध के लोगों की एहसासात को कर रहे हैं इस वक्त, और मैं तो वोट लेके आया हूँ, मुझे पता है। नज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वॾे वज़ीर चयो त सिंध जे मुफ़ादनि ख़ातिर कमु करण जो जेका बि धुर ऐलान कंदी उन सां गॾिजी हलण जे लाइ बि तयारु आहियूं। ॻाल्हि ॿोल्हि जो सिलसिलो अॻिते वधायूं था। नसीर मेमण साहब, थैंक यू सो मच सर। वॾे वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस जेका कई उन दौरान हिकु त उन्हनि इहो चयो त निगरान हुकूमत जेके बि फ़ैसिला करे वई सिंध जी ज़मीनुनि सां गॾु ॿिया पॉलिसी, उन्हनि जो उनखे इख़्तियार ई न हुयो ऐं उन्हनि ते नज़रसानी कई वेंदी ऐं इंटीरियर सिंध जो लफ़्ज़ इस्तेमालु करणु न करण जी बि उन्हनि अपील कई आहे। ॿियूं बि कुझु ॻाल्हियूं कयूं, रमज़ान पैकेज जो बि ऐलान कयो सर। अच्छा महताब, मुंहिंजे ख़्याल में त चइनी सूबनि में ऐं वफ़ाक़ में हिकिड़ो कमु इहो थियणु घुरिजे त निगरान हुकूमतुनि जे दौर में जेके बि रूटीन जे ॾियारीअ जे मामूल जे कमनि खां छॾे करे जेके पॉलिसी मैटर्स ते डिसीशन थिया आहिनि, आइनी मामलनि ते जेके फ़ैसिला या कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि अॻिभराई थी आहे, उन्हनि सभिनी खे क्रिटिकली रिव्यू करण लाइ हर सूबे जी असेंबली ऐं फेडरल गवर्नमेंट में हिकिड़ो पार्लियामानी कमेटीज़ ठाहिनि जेके 7 ॾींहंनि अंदरि 5 ॾींहंनि अंदरि ड्रैग न वठनि, उन सभिनी फ़ैसिलनि खे रिव्यू कनि ऐं जेके हुननि जे अवाम जे मफ़ाद जे उबतड़ हुननि फ़ैसिला कया आहिनि, निगराननि जे दौर में जेके फ़ैसिला कराया विया आहिनि, उन्हनि सभिनी खे रिवर्स थियणु घुरिजे।
उन्हनि खे को इख़्तियार कोन हो। मिसाल तौरु सिंध जी मैदानियात ते हिकिड़ो वज़ीर जंहिंजो कंहिं मुहांडो बि हिन खां अॻु में सिंध में न ॾिठो, उहो रोज़ टपा ॾींदो वतंदो प्रेस क्लब। इन्हनि सभिनी मफ़ाद परस्तनि ऐं जुगाड़ियुनि खां जेके बि ऊंदा सूंदा कम थिया आहिनि उहे सभु जा सभु रद्द थिया। तव्हांखे यादि हूंदो इरसा वारे मामले ते असां हिते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं हिन फोरम्स ते। इरसा जे एक्ट में अमेंडमेंट जो मूव थी वियो हुयो ऑर्डिनेंस, ऐं के ज़रिया चवनि था त ऑर्डिनेंस सदर साहब सही कई, हली सही कई हुजे, 3 महीना हुनखे असेंबली में न खणनि, उहो लैप्स थी वेंदो। इरसा सां हथ चुरांद पाकिस्तान जो को बि माण्हू क़बूल न कंदो। इहे सभु जुगाड़ हिन निगरान जे ठगी वारे ठा जे दौर में थिया आहिनि। हिननि खे बिल्कुलु रद्द करणु घुरिजे। कंहिंखां पुछी हिननि सिंध जी 52,000 एकड़ ज़मीन ॾिनी, सॼी सिंध मुखालफ़त पे कई। हुक्मराननि जी ज़ाती जागीरूं आहिनि छा सिंध जूं ज़मीनूं? बिल्कुलु हली उहो ॿाहिरियां ऐं ॿियनि जे नाले ते ॾियनि या हिननि जे नाले ते ॾियनि, जेकर अवाम सां ठगी करे ॾींदा आहिनि, उहे सभु रद्द थियणु घुरिजनि। तो मां सम्झां थो त इहो फ़ैसिलो तमामु ज़रूरी आहे त इन क़िस्म जी जेके बि ज़मीनूं ऐं सिंध जा वसीला हवाले कया विया आहिनि हिकिड़ियुनि अहिड़ियुनि कंपनियुनि जे जिन जा नाला ई कंहिं न ॿुधा आहिनि, जिन खे ठहे बि 6 महीना न थिया आहिनि, जंहिंजी वेबसाइट बि न ठही आहे, उहे किथां था 52,000 एकड़ ज़मीनूं खणाइनि अॻिते लाइ कनि? शाह साहब इहा हिमत जी ॻाल्हि कई आहे, करे ॾेखारनि, हिन खे फौरन रद्द कर। ऐं ॿियूं जेकर ही कारूंझर जूं लीज़ूं वग़ैरह जेकर थियूं न रद्द करे छॾनि, ऐं उनखां पोइ जेकर ज़मीनूं अॻिते ॾियण जी का ॻाल्हि थी आहे उन खां बि रद्द कनि ऐं ऐलान कनि त सिंध जी ज़मीन कंहिं बि वफ़ाक़ जे इदारे या ॿिए कंहिं इदारे जे हवाले न कई वेंदी। न तव्हां ईअं बिल्डर्स में ईअं भुॻड़नि जे मुठ ते सिंध जूं ज़मीनूं विरायो जो सुभाणे अदालतूं उन जा जेके पैसा अरबें रुपया उगाड़नि, तव्हां घुरायो त अदालतूं तव्हांखे मुंहं में चवनि त तव्हां त ॾेई छॾिया हा न मुफ़्त में, हाणे छा जा था घुरो? इहो बि पीपुल्स पार्टीअ जे दौरे जो थियल आहे। तो ज़मीनुनि जो मामिलो हसास आहे। सिंध में ॿियो फ़लस्तीन क्रिएट न कनि, न बलोचिस्तान में कनि, न पंजाब में कनि, न ख़ैबर पख्तूनख्वा में कनि, किथे बि न कनि। सो इन्हनि शयुनि ते बिल्कुलु मां सम्झां थो त सख़्तु फ़ैसिला थियणु घुरिजनि। बाक़ी ॿी पॉइंट तव्हां सॉरी रिमाइंड कराइजो, ॿियो कहिड़ो फ़ैसिलो चयो मुरादरी शाह साहब? उन्हनि इहो बि चयो त निगरान हुकूमत खे अहिड़ा वॾा पॉलिसी फ़ैसिला करण जो को बि इख़्तियार न आहे। सर माज़ी में त ईअं हूंदो हुयो न त निगरान हुकूमत जेकॾहिं को फ़ैसिलो करे थी त उनखे चैलेंज न करे सघिबो, या वरी उन्हनि फ़ैसिलनि जो या कानून साज़िन जो छा थींदो जेके क़ौमी असेंबली में वेंदे वेंदे PDM जी गवर्नमेंट करे वई हुई? सर ॾिसो, PDM जी गवर्नमेंट निगरान हुकूमत न हुई टेक्निकली स्पीकिंग, उन्हनि फ़ैसिला ग़लति कया, असां उन्हनि जी सदाई मुखालफ़त कई आहे, बिल्कुलु, पर उहे पंहिंजे लीगल कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस में कयूं आहिनि। निगरान उहे जेके 3-6 महीननि लाइ वेठा हुया, उन्हनि खे त एब्सोल्युटली को राइट कोन हो त इरसा ते फ़ैसिला कनि, ज़मीनुनि ते फ़ैसिला कनि, स्टील मिल जी ज़मीन ते फ़ैसिला कनि। हींअर त उन्हनि जी ॻाल्हि पई थिए। बाक़ी हुकूमतूं ग़लति फ़ैसिला कनि थियूं, उन्हनि खे असां हुकूमतुनि पर मसइलो आहे त उहे जेकर कॉन्स्टिट्यूशनल वे सां कनि थियूं, लीगल वे सां कनि थियूं, असां मुखालफ़त त करे सघूं था, पर लीगल ऐं कॉन्स्टिट्यूशनल राइट वरी बि हुन हुकूमत वटि हूंदो आहे। हिन निगरान वटि कतई अहिड़ो राइट कोन हो। ॿ मामला डिफरेंट मामला आहिनि। तो PDM जे दौर में बि जेका कानून साज़ी थी आहे उन ते सदाई असां हिते तफ़सील में ॻाल्हायो आहे। जेतिरियूं ग़लति शयूं हुन में थियूं आहिनि असां हुनजी सख़्तीअ सां सदाई मुखालफ़त कई आहे, हुनखे रद्द कयो आहे। भली पार्लियामेंट उनखे ॿीहर खोले जेकर रिव्यू करणु चाहे त इहो पाकिस्तान लाइ बहितर। सर 44,13,000 सिंध जा जेके ख़ानदान आहिनि उन्हनि जे लाइ उन्हनि 5-5 रुपया रमज़ान पैकेज में उन्हनि खे रोक रक़म ॾियण जो ऐलान कयो। गुज़िरियल ॾींहुं बि इहा ॻाल्हि साम्हूं आई हुई, पर अॼु वरी हुन प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो त सिंध जी 60% आबादी जेका आहे उहा इन रमज़ान पैकेज मां फ़ाइदो हासिलु कंदी आहे। हाणे 60% आबादी 44 लख महदूद अंदाज़े मूजिबि मतिलबु इहो फिगर हूंदो, पर 5-5 रुपयनि सां छा थींदो सर इन्हनि ग़रीब माण्हुनि जो? अच्छा, पहिरीं ॻाल्हि त मां रमज़ान इन्हनि पैकेज, मूंखे हर कंहिं जे अक़ीदे ऐं इबादतुनि लाइ एतिराम आहे, पर पैकेज तव्हां रमज़ान जे बुनियाद ते न ॾियो। तव्हां महांगाई कई आहे, ॻाटे ट्रोड़ महांगाई कई आहे, माण्हू शदीद गुरबत में तबाह थियल आहिनि, तव्हां उन्हनि खे उन बुनियाद ते पैसा ॾियो, न त पोइ छा थींदो, जेके ग़ैर मुस्लिम ग़रीब हूंदा उन्हनि खे तव्हां रुपयो बि न ॾींदा। इहा बि शइ आइन में चयल आहे त पाकिस्तान जा सभु शहरी बराबरि आहिनि, तो जेके बि ग़रीब आहिनि पोइ उन्हनि सभिनी खे ॾियो। तंहिं करे मां इन्हनि मामलनि खे मज़हब जी अख जे बजाए मां माण्हुनि जी गुरबत ऐं ज़रूरत जे हवाले सां वधीक ॾिसां थो। बेनज़ीर प्रोग्राम हेठि अॻे ई कुझु पैसा ॾींदा आहिनि, अॻु में कोविड में बि ॾिना हुअनि। हाणे 5,000 मां छा थींदो जी ॻाल्हि ॾाढी अहम आहे। शायदि असां तव्हां सभिनि खे हूअं 5,000 ऐं मां चैरिटी प्रोग्राम्स जे अदरवाइज़ ख़बर अथव हक़ में न हूंदो आहे, पर हिकिड़ी सोशल प्रोटेक्शन जा हिकिड़ा तरीक़ा आहिनि। 5,000 असां लाइ वाक़ई कुझु कोन्हनि, पर मां पुठियों हफ़्तो सिंध जे कोस्टल एरियाज़ में सैराणी ऐं पंहिंजो इहे जेके इलाइक़ा आहिनि भुॻड़ा मेमण वारा ट्रस्ट में, उते मूं 3-4 ॾींहं ॻोठनि में गुज़ारिया आहिनि। तव्हां 5,000 था चओ, हुननि माण्हुनि लाइ 500 बि वॾा आहिनि, हुननि नोट ई न ॾिठो हूंदो इन साइज़ जो। माण्हुनि वीचारनि जी गुरबत तबाह थी विया आहिनि माण्हू, पर उनजो हल इहो 5,000 ऐं 3,000 जी जेका टेक आहे न, इहा माण्हुनि खे साह खणण जहिड़ो त कंदी, पर लॉन्ग टर्म में इहा गुरबत जो हल न निकिरंदो इन सां।
सो मां हाणे ने 5000 3000 2000 जे ख़ैराती शयुनि ते मुंहिंजो राय हमेशह मुख़्तलिफ़ रहिया आहिनि। लॉन्ग टर्म सॉल्यूशन कढो, पोइ उन सां गॾु इहो उबूरी इंतज़ाम हुजे। हिते तव्हां ताहयात माण्हुनि खे इन लिस्ट में रखंदा, उन्हनि खे ॿाहिरि कढण जे लाइ को तव्हां वटि तरक़ियाती प्रोग्राम ऐं पॉवर्टी एलिवेशन जो रियल प्रोग्राम न हूंदो त पोइ इहा चैरिटी वोट त ॾींदी, पर माण्हुनि खे लॉन्ग टर्म में भिखारी बनाए थी छॾे, फ़क़ीर बनाए थी छॾे। बहरहाल इहो अलॻि डिबेट आहे, पर मां सम्झां थो त इहे 5000 बहरहाल ग़रीब माण्हू लाइ अहम आहिनि, असांखे शायदि एॾा अहम न लॻा। ठीक है, नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, थैंक यू सो मच सर, अव्हांखे वेलकम चऊं पिया। मूंखे यादि आहे हिकिड़े प्रोग्राम में अव्हां चयो हुयो त जेको मादनियात वारो निगरान वज़ीर हुयो मरी साहब, उन जे लाइ अव्हां चयो त इहो जज़्बाती जेके तकरीरूं करे थो पियो सिंध जी मादनियात बाबति, इहो असल में पंहिंजी नौकिरी पकी करण जी कोशिशुनि में आहे। हाणे हुनजी नौकिरी पकी त न थी, पर इहे जेके फ़ैसिला कया विया सिंध जी ज़मीनुनि ऐं मादनियात बाबति निगरान हुकूमत जा, उन्हनि ते नज़रसानी करण जो ऐलान कयो आहे वॾे वज़ीर सर। मां सम्झां थो बहितरीन फ़ैसिलो आहे, पर इन फ़ैसिले ते पीपल्स पार्टी खे बीहणु घुरिजे। ऐं वज़ीर आला इहा जेका ॻाल्हि कई आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे इहो पार्टी जी वॾे पैमाने जी मशावरत खां पोइ थियो हूंदो। असांखे ख़बर आहे त गुज़िरियल दौर में जेका गवर्नमेंट हुई, निगरान गवर्नमेंट, उन इलेक्शन ते तमामु घटि ध्यानु हो उन्हनि जो, पर उनजो ध्यानु सॼो हुयो त मतिलबु असां इहे 5-6 महीना जेके 4-5 महीना मिलिया हिननि खे, उन्हनि में हुनजी कोशिशि हुई त असां इहो साबित कयूं त असांजे दौर में माना कीअं ट्रांसपेरेंट दौर हुयो, पॉलिटिकल जेको दौर हुयो, उन्हनि खे अंडरमाइन कयूं। न रुगो हिते, पर फेडरल गवर्नमेंट में बि इहा ई सूरत नज़र आई, जंहिंजे नतीजे में अहिड़ा कारा फ़ैसिला कया पिया विया, जेके फ़ैसिला अवामी तौर ते शायदि चारई सूबा जेकॾहिं रद्द न बि कनि, तॾहिं सिंध ऐं बलूचिस्तान यकीनी तौर ते रद्द कंदा, जिन में नसीर जी ॿुधायो इरसा वारो मामिलो ऐं पंहिंजो हिनजो जेके कारपोरेट फार्मिंग तर ज़मीन ॾिनी वियूं उहे इन खां अॻु तव्हांखे यादि हूंदो त जेके ॿेट आहिनि उहे ॾियण जी ॻाल्हि थी, पर उहा निगरान हुकूमत न आहे, अॻु जी ॻाल्हि आहे। इहो हिकिड़ो ट्रेंड आहे, हिकिड़ी मेंटेलिटी आहे, जेका मेंटेलिटी इस्टेब्लिशमेंट खां अचे थी, ऐं इस्टेब्लिशमेंट जो जेको पंहिंजो हिकिड़ो आहे इकोनॉमिक डेवलपमेंट जो मॉडल आहे। ऐं मां तव्हांखे एज़ अ प्रोफेशनल इकोनॉमिक्स ॿुधायां थो त उहो जेको इस्टेब्लिशमेंट जो मॉडल आहे, जंहिंमें ॿेट बि खपाए छॾियो, कारपोरेट फार्मिंग ज़मीन ॾेई छॾियो, ऐं कारूं जरे मार्बल ठाहे ऐं घरनि में हणनि वॾा माण्हू, इहो सॼो ॿेड़ो ॿोड़ण वारो मॉडल आहे। इन मॉडल में पाकिस्तान जो अॻे ई ॿेड़ो ॿुॾी चुको आहे, ऐं हाणे वधीक इन जी गुंजाइश कान्हे का। इन करे तमामु ज़रूरी आहे त जेका इकोनॉमिक जेका प्लानिंग आहे, उहा सॼी जेका अवामी नुमाइंदगी आहे, उन जे ज़रिए कई वञे, न कि जेके निगरान ऐं जेके इस्टेब्लिशमेंट जा जेके इहे ॿ इकोनॉमिस्ट आहिनि, जेके सदाईं इहो दर्स ॾींदा सर प्राइवेटाइज़ेशन त मिंट थींदो। प्राइवेटाइज़ेशन अॻु में जेका तव्हां कयो उन रिव्यू कयो आहे तव्हां? प्राइवेटाइज़ेशन बिल्कुलु कयो, पर उते कयो जिते प्राइवेट सेक्टर मौजूदु त हुजे। तव्हां खैरपुर नाथन शाह, दादू, मेहड़, बींदर जेका SRTC हुई उनखे बंदि करायो। जामशोरो हैदराबाद में जेके ॿारनि खे खणी ईंदी हुई SRTC बंदि कयो। SRTC बाबा बंदि कयो, उन न आहे। तव्हां उन खां पोइ लाॻीतो उहो गैप रहियो, हाणे वरी तव्हां उन में शुरू कयूं। सो इन क़िस्म जी हिकिड़ी तमामु वॾी ख़तरनाक थिंकिंग आहे, जेका पाकिस्तान जी इकोनॉमी खे ॿेड़ो ॿोड़ण जे तरफ़ वञी रही आहे। वज़ीर आला जो इहो फ़ैसिलो तमामु वेलकम फ़ैसिलो आहे, ऐं बिल्कुलु नसीरी ॻाल्हि सही आहे त जेकॾहिं हिन ॻाल्हि ते बीहनि त, ऐं बीहणु खपेनि, मुड़ुसु माण्हू थी बीहणु खपेनि, इस्टेब्लिशमेंट खे ख़ुदि जवाबु ॾियणु खपे त हीअ कई शयूं थींदियूं ई न थींदियूं। इहो जेको इरसा वारो मामिलो ऐं ज़मीन वारो मामिलो आहे, इहो सॼो कारपोरेट फार्मिंग जेको इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन प्रोग्राम आहे, उन सां लाॻापियल आहे, ऐं उहो प्रोग्राम उनखे रिव्यू कराइण जी ज़रूरत आहे। सूबा जेके आहिनि सभई रिव्यू कनि, ऐं इन क़िस्म जी इन्वेस्टमेंट आणनि जेका वधीक प्रो पीपल हुजे, माण्हुनि जी गुरबत ख़तमु करण में जेका उनजो हुजे, हथु हुजे, न की जेका इलीट कैप्चर आहे उन्हनि जे लाइ वरी कुझु फैसिलिटेट करे। जी बिल्कुलु ठीकु सर, थैंक यू सो मच। रफ़ीक अहमद चांडियो साहब, वापसि सवाल ईंदासीं। इदरीस लिगारी साहब असांखे जॉइन करे चुका आहिनि। इदरीस साहब वेलकम चयो पिया अव्हांखे सर। CM थियण खां पोइ मुराद अली शाह साहब अॼु पहिरियों भेरो ईअं खणी चइजे त अवामी जेके मुफ़ादनि जा मामला आहिनि उन्हनि खे एड्रेस कयो आहे प्रेस कॉन्फ्रेंस दौरान। हिकु पासे महांगाई जो उन्हनि ज़िक्र कयो त महांगाई ते कंट्रोल करणु हुकूमत जो कमु आहे, असां कोशिशि कयूं पिया। उनखां पोइ निगरान हुकूमत जा कयल जेके फ़ैसिला, सिंध मुख़ालिफ़ जेके फ़ैसिला, उन्हनि ते नज़रसानी जो उन्हनि ऐलान कयो। अव्हांजो कमेंट सर।
महिरबानी महताब साहब, मुंहिंजे ख़्याल में त जेको सो SIFC जेको स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जेके ऐं उन तहत जेके फ़ैसिला कया विया त उहो त ही पाण ई जॾहिं हुकूमत में हुआ ऐं हिकिड़ो ऑर्डिनेंस पास करे ऐं निगरान हुकूमत खे उहो अख़्तियार ॾिनऊं त जेको सो उन मुतलिक़ उहे माना ईअं ई फ़ैसिला कंदा जीअं हिकु चूंडियल ऐं अवां जेका हुकूमत आहे उहा फ़ैसिला कंदी। सो उहो त इन्हनि पाण ई जेको सो अॻिते लिखी ॾिनो हुयो। बाक़ी मुंहिंजे ख़्याल में जेका ही जेका वज़ीर आला साहब ॻाल्हि करे पियो, शायदि पोइ मुंहिंजे ख़्याल में त अहिड़ी बज़ाहिर सूरत हाल कोन पई लॻे जो ही किथे हिननि सां धड़नि जा मामला का गड़बड़ थिया हुजनि, के ख़राब थिया हुजनि, पर ख़बर न आहे त ओचितो ओचितो जेको वज़ीर आला साहब खे अहिड़ी कहिड़ी जेका सा अलहाम थियो ऐं ख़बर पइजी वई त देरी कोन कई त ॼण त हिन क़ौम जे माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे, माण्हुनि खे का ख़बर कोन्हे त तव्हां कहिड़ा फ़ैसिला जेके से पाण करे ॾेई आइन ऐं कानून मुताबिक़ जेको निगरान हुकूमत करे ॾिनो ऐं वरी ईअं था ॻाल्हायो ॼण त तव्हांखे हुननि जी का ख़बर ई कोन हुई, ॼण की हिकिड़ा आइनी गैर कानूनी फ़ैसिला थी विया हुआ, पुट थी विया हुआ ऐं तव्हां ला इल्मु हुओ त उन वक़्तु जेको कुझु थियो पए तंहिं वक़्तु ते हिननि कुझु कोन पिए ॻाल्हायो। तंहिं वक़्तु ते हीअ इलेक्शन मुहिम में लॻा पिया हुआ, कंहिं ॻाल्हायो सही त जंहिंमहिल 52,713 एकड़ ज़मीन ॾिनी पई हुई, हिननि वीचारनि त अखर कोन पिया ॻाल्हायो, छो ख़ामोश हुआ? जेकॾहिं सफ़ा उहे गैर आइनी फ़ैसिला थिया पए, इनखे सफ़ा सिंधी अवाम सां ज़ुल्म थियो पए, सफ़ा सिंधी अवाम सां कहर थियो पए, नाइंसाफ़ी थिए पई ऐं हीअ दर्द जेके रखंदड़ क़ौम जो जेके माण्हू हुआ पोइ उन्हनि त उहो केॾा विया, छो उहे ख़ामोश रहिया? का उहा 15 साल अॻु जी ॻाल्हि त कोन्हे, उन खे त 1.5 महीनो मस 2 महीनो मस थियो आहे अॼु। त मुंहिंजे ख़्याल में ही हिकिड़ी क़िस्म जी ॼण त माण्हुनि जे अवाम जे अखियुनि में जेका आहे इहा हिकिड़ी ॼण त उन्हनि खे हिकिड़ी त उन्हनि खे दोखो ॾियण जे बराबरि आहे ऐं उनजे जज़्बनि सां खेॾण जे बराबरि आहे। ऐं हीअ सभु ऐं ॿियो त SIFC जेको सो उहो त हिननि जो ॼण त मेन प्रोग्राम आहे जंहिंजी हीअ त वॾी वॾी तारीफ़ कंदा आहिनि, वॾी वॾी सपोर्ट पिया कनि त ॼण त असां हिकिड़ो नओं इनिशिएटिव खणी आया आहियूं, माण्हुनि खे वेही उन जा फ़ाइदा वेही था ॿुधाइनि, जॾहिं त ॿिए पासे अवाम जेका आहे उहा मज़ामत पई करे। अवाम दोस्त ऐं वतन दोस्त दुनियूं जेके आहिनि, जमहूरियत पसंद अवाम जेको आहे जिन जो इस्तिसाल थियो पिए, उहे सरापा एहतजाज आहिनि ऐं हिननि त अख़लाक़ी तौर ते उन्हनि जी का हिमायत कोन ॾिनी आहे, हिमायत बि न कई आहे, हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हायो अथनि। त मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ी क़िस्म जो शायदि कोई हिननि जो इंटरनल इशू हूंदो जंहिंखे एड्रेस करण लाइ जेको सो हुनखे प्रेस कॉन्फ्रेंस करणी पई आहे ऐं घणो ॿियो कुझु चवणो पियो हूंदो उनजे लाइ। ठीकु आहे, इदरीस निगारी साहब, थैंक यू सो मच सर। नसीर मेमन साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मरियम नवाज़ जे ख़िताब खां पहिरियां CM साहब जो हिकु ॿियो पॉइंट रहिजी वियो मूंखां, उन ते मां कमेंट वठणु चाहींदुसि। इंटीरियर सिंध, अंदरूनी सिंध जो लफ़्ज़ इस्तेमालु न कयो, उन अपील कई जो की प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सर, इहो न थियणु खपे, बाक़ी ज़्यादती आहे इहा? इहो त ऑब्वियसली ही जेको लफ़्ज़ किथां ईजाद थियो आहे, कड़नि दुरनि लाइ थियो आहे, सभिनी खे ख़बर आहे। उहे कॾहिं सिंध ऐं कराची चवंदा आहिनि, कॾहिं अंदरूनी सिंध चई ऐं उनखे इम्प्रेशन ठाहींदा आहिनि त कराची हिकिड़ी शइ आहे, बाक़ी सिंध ॿी शइ आहे। पाण इन सॼे खे असांखे सम्झणो पवंदो त इन लफ़्ज़ खे माण्हू ज़िनी तौरु एक्सेप्ट छो था कनि। मां चङा भला उहे माण्हू जिन जो को बि बायस कोन्हे उन्हनि खे बि इहो लफ़्ज़ चवंदे ॿुधां। मां हिते इस्लामाबाद में अलाए केतिरनि माण्हुनि जी ज़ुबान ठीकु करण जी कोशिशि कंदो आहियां, पर ॾेही हितां वारा जिन जी का बि बदनियती सिंध सां कोन्हे, को पॉलिटिकल एजेंडा कोन्हे, उहो बि चवनि सिंध में जी ॻाल्हि कंदा त हमेशह कराची अलॻि करे चवनि। पर बुनियादी सबबु इहो आहे त जेकर तव्हां बाक़ी सॼी सिंध खे कराची जहिड़ो जेसिताईं डेवलप न कंदो त इहो तफ़ावत हमेशह रहंदो। तव्हां भली उहो लफ़्ज़ यूज़ न बि करणु चाहियो, पर इहो फ़र्क़ु एॾो क्लियर बीहंदो जो किन हंधनि ते माण्हू इहो चवंदा ऐं असां तव्हांजा जेके न चवंदा उहे सिंध जे ज़िक्र करण वक़्तु तव्हांजे ज़हन में हमेशह रहे थो त कराची हिकिड़ी शइ आहे ऐं बाक़ी सिंध ॿी। पॉलिटिकल इशू त आहे, पर उन सां गॾु इहो एक्चुअली डेवलपमेंट जो इशू आहे। पंजाब खे पंजाबपुर अंदरूनी पंजाब छो न चवंदा आहिनि? इन करे जो उते वॾा शहर केतिरा आहिनि, फैसलाबाद इंडस्ट्रियलाइज़्ड आहे, शेखूपुरा इंडस्ट्रियलाइज़्ड आहे, गुजरात आहे, रहीम यार खान आहे, मुल्तान आहे, हुन वटि 5-7 सियालकोट आहे, 5 एयरलाइन थो हलाए, हिकिड़ा वॾा सनअती ऐं माशी मर्कज़ आहिनि। तंहिंजे करे उते केरु बि लाहौर और अंदरूनी पंजाब कोन चवंदो आहे। हिते कराची आहे ऐं कराचीअ खां पोइ वरी जेतिरा बि तव्हांजा शहर ज़िला आहिनि, हैदराबाद बि कराचीअ खां 50 साल पोइ मूंखे लॻंदो आहे, ऐं ॿिया छा 100 साल पोइ आहिनि। त हुक्मराननि खे लफ़्ज़ मां जान छॾण में सिंसियर आहिनि त सिंध जे अंदरि 3-4 ईंदड़ 5-10 सालनि में हू त 15 साल खे रहिया गुज़ारे विया, ठहियल ठुकियल शहरनि जो बि असांजो बेड़ो ॿुॾो पियो आहे। पर जेकर 2-3 मज़बूत माशी ऐं सनअती मर्कज़ सिंध में अथनि त इहो लफ़्ज़ ई केरु कोन चवंदो। पर कराची ऐं बाक़ी सिंध विच में एॾी विथी करे छॾी अथनि, तो इहो हुक्मराननि खे एक्चुअली उतां खां हिनखे एड्रेस करणु घुरिजे। बिल्कुलु ॿियो ठीकु त सर, सिंध वैलिड जे पॉइंट। शादिया रहंद तौरु मां आख़िरी ॻाल्हि करियां त तव्हां सिंध असेंबलीअ जी कार्रवाई बि सिंधीअ में नथा हलायो, मीडिया सां बि अवां सिंधीअ में ॻाल्हाइण खां परहेज़ कंदा आहियो।
जीअं ई को हुननि मां सिंधी ॻाल्हाईंदो आहे हिकिड़ो जुमिलो पुठियां खोकल कंदो आहे सर उर्दू में, ऐं 4 माइक अॻियां हूंदियूं आहिनि, हमरा हिकदमि चैनल चेंज करे उर्दू ते हलाए वेंदा। मूंखे उर्दू सां मसइलो कोन्हे, पर तव्हां कराची में सिंधी ॻाल्हाइण लाइ तयारु कोन आहियो, कराची में सिंध जी असेंबलीअ जो मर्कज़ आहे, उते तव्हां सिंधीअ में कारवाई नथा हलायो, त पोइ माण्हू छो न चवंदा तव्हांखे डिफ्रेंशिएट कंदा कराची ऐं बाक़ी। हींअर कसम तव्हां सिंधीअ में खणायो त माण्हुनि खे चङो लॻो। महिरबानी करे असेंबलीअ जी कार्रवाई में कॾहिं कॾहिं स्पीकर साहिब ऐं असेंबली जा मेंबर ऐं वज़ीर आला ख़ासि तौर उन्हनि खे सिंधीअ में ॻाल्हाइणु घुरिजे, जो सभिनि खे मैसेज वञे त हीअ सिंध जी असेंबली आहे। बिल्कुलु सर, अक्सरियती जमात जा मेंबर्स सिंधी ॻाल्हाईंदड़ नेटिव ऐं उहे वरी अक़लियती मेंबर्स जे लाइ वरी उर्दू में ॻाल्हि ॿोल कंदा आहिनि। ठीकु आहे, वरी वज़ीर खे अपील त करणी हुई, उन कई, पर इन सां गॾु इन ते कमु बि करे कराची ऐं ॿियनि शहरनि जो फ़र्क़ु बि ख़तमु करे। बिल्कुलु ठीकु आहे, वारी ॻाल्हि आहे। नसीर साहब, अॼु जेका प्रेस मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई इन पार्लियामानी पार्टी जे इजलास दौरान, मरियम नवाज़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ॿई पार्टीज़ जेकॾहिं वाक़ई मुल्क जे खे बहिराणनि मां कढण जे लाइ कमु कनि, वॾो भाउ ऐं नंढो भाउ गॾिजी करे पंजाब ऐं सिंध, त पोइ को मसइलो शायदि न रहे। ऐं जहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं वियूं सर, ॾिसो मुल्क जो बहिरान वॾे नंढे भाउ जे मामलनि खां वधीक चढ़ियल आहे। हिते सफ़ा वॾा भाउ रहनि था हिन मुल्क में, तव्हां सदाईं उन्हनि खे नज़रअंदाज़ कंदा आहियो। हेॾा महिरबानी असांजा मोहबत कंदड़ तव्हां हिननि, ही ॿई नंढा भाउर आहिनि, तव्हां हिननि खे हरूभरू अञा वॾा भाउर मौजूदु आहिनि। बिल्कुलु ठीकु सर, ज़ाहिर आहे तव्हांखे मां ॿी का ॻाल्हि नथो करणु चवां, इदरी साहिबु खिले थो, उन खां पुछंदा कयो अहिड़ा सुवाल। बाक़ी ॻाल्हि जेसिताईं आहे त छा इहो हीअ जेका वेझड़ाइप आहे, अॻु में तव्हांखे यादि आहे त PDM ऐं उन खां अॻु में बिलाल साहब ऐं केतिरी वेझड़ाइप हुई, मरियम नवाज़ सिंध आई, ॻड़ी ख़ुदा बच वई, सॼी सिंध उनखे वेलकम कयो। बिल्कुलु मरियम कराचीअ में आई, हुनजे होटल जो कमरो टोड़ियो, हुन सां बदतमीज़ी ऐं बदमाशी कई वई, सिंध जे IG इस्तीफ़ा ॾेई छॾी। सिंध ऑन कंदी आहे, पर विच ते जेको इलेक्शन जे ॾियारनि में तव्हांखे यादि आहे असां प्रोग्राम में चवंदासीं उगरी ॿोली न ॻाल्हायो हिक ॿिए जे ख़िलाफ़ु, तव्हांजा रस्ता हिक ॿिए सां मिलंदा, तव्हांखे ज़रूरत पवंदी। पर अनफॉर्चुनेटली मां हिते वरी बि जेकर ब्लेम कयां त बिलाल भुट्टो साहिबु तमामु एग्रेसिव ॿोली ॻाल्हाईंदो हो जलसा, ऐं मूंखे हुन ते ज़ाती तौर हुन ते हमेशह इख़्तिलाफ़ रहंदो त न तव्हां नज़र पियो अचेव त तव्हांखे अॻिते गॾु हलणो। पोइ तव्हां तनक़ीद कयो, डिसएग्री कयो, इलेक्शन कैंपेन्स में थींदो आहे, पर एॾी जेको सो गर्मी क्रिएट न कयो जो सुभाणे वरी जॾहिं मिलो त ख़बर न पए त हीअ अॼु परचन आहे। जीअं ॻोठनि में कोन तो टई भाउर भेनरूं सुबुह जो मानी गॾु खाईंदा आहिनि, शाम जो हिक ॿिए खे कुटींदा आहिनि, त इहो जेको ॿारनि वारी रांदि आहे, या न कयो, मैच्योर आहियो, हिक ॿिए सां रस्ता ठाहे रखो, बेसिक प्रिंसिपल्स पंहिंजा क्लियर रखो। पर ज़रूरत पए थी वोट वठणु वञो था, MQM ते तव्हां कहिड़ो सख़्तु ॻाल्हाईंदा हो, हाणे वरी सदर साहिबु फ़ोन थो करे ख़ालिद मक़बूल खे त असांखे वोट खपनि, ज़ाहिर आहे हुनजी कास्ट हूंदी। जेकर पॉलिटिक्स में तव्हांखे कंटिन्यूअसली इंगेज ई रहणो आहे त पोइ हिकिड़ी लाइन ज़रूरु ड्रा कयो मुखालफ़त जी मोहबत जे सरहद में, जिते तव्हां हिक ॿिए सां जॾहिं ॿीहर मिलणु वञो त माण्हू इहो न चवनि त हीअ रुॻो मफ़ाद लाइ मिलंदा आहिनि, बाक़ी को ॿियो हिननि जो सिंध जे मुल्क जे बहिरान मां निकिरण लाइ को इताद जो मूड कोन्हे। ईअं हुजे त पोइ सदाईं गॾु हुजनि न, गॾिजी पॉलिसियूं ठाहिनि न, जंहिंखे जॾहिं वोट खपे थो हुननि खे वज़ीर आज़म खपे थो, हुननि खे सदर खपे थो, इहो टेम्पररी अरेंजमेंट आहे। वरी कंहिं ॻाल्हि था विड़िया त वरी ॾिसजो बिलाल साहिबु कड़ो थो, सीटियूं वॼाए जलसनि में छा थो कड़ा थो ख़िताब ॾिए हिननि। मूंखे हिन ते ही मफ़ादनि जी चवंदा मैरिज ऑफ कन्वीनियंस, ही मफ़ादनि जा रिश्ता आहिनि। मूंखे हिन जे पुठियां मुल्क जी तरक़ी, आवाम जी तरक़ीअ जे पुठियां कुझु चइजे त उनजे मोहबत में गॾिजनि, मूंखे अहिड़ी का बि ॻाल्हि नज़र कान्हे। ठीकु आहे सर नसीर महमूद साहब, मीसा के मईशत ऐं मीसा के मुफ़ाहिमत जूं ॻाल्हियूं बि थियनि पियूं, पर इन ते पंहिंजो कमेंट शामिलु कंदासीं। रफ़ीक चांडियो साहिबु, पहिरियां त CM साहिबु जेका अपील कई अंदरूनी सिंध जो लफ़्ज़ इस्तेमालु न करणु खपे, इन ते अव्हांजी राय, ऐं उनखां पोइ हीअ जेको ॻाल्हि ॿोल थी आहे मरियम नवाज़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी, ॿिन्ही पार्टीज़ जी पार्लियामानी पार्टी जो इजलास बि गॾु थियो आहे सर। या बिल्कुलु नज़र ईंदड़ ॻाल्हि हुई जेका हिननि जी पॉलिटिकल जेका सेटलमेंट आहे हुनजी, ऐं इन सेटलमेंट में बहरहाल अॼु जेको जेस्चर हुयो उहो ॾाढो सुठो हुयो, पॉलिटिकल जेस्चर जेको हुन ॾिनो हुयो। मां सम्झां थो त हिकिड़े अरसे ताईं ही ॿई धुरियूं गॾु हलंदा, ऐं उन खां पोइ नसीर जी ॻाल्हि आहे, या मां थोरो हुनखे अॻियां वधायां थो त हिकिड़ा शदीद इख़्तिलाफ़ पैदा थींदा। उहे शदीद इख़्तिलाफ़ छा में पैदा थी सघंदा, उहे डेवलपमेंट जेको प्लान आहे उन सॼे में, मिसाल तौर ते जेका अप्रोच आहे हिननि जी, मां अॻु में बि इहा ॻाल्हि कंदो रहियो आहियां, उहे ॿिन्ही जी जेका राय आहे उन ते डिफरेंट आहे। मिसाल तौर ते ही जेके आहिनि से मुस्लिम लीग वारा वॾनि प्रोजेक्ट्स ते इन्हनि ते कंदा आहिनि ख़र्चा, ऐं जेके पीपल्स पार्टी आहे उहा वरी थोरो जेका पब्लिक साइड आहे उन ते सेफ्टी नेट्स इन्हनि ते वधीक कमु करणु चाहींदी आहे। ऐं ॿियो त हुननि जो जेको प्रो पीपल जेका पॉलिसी आहे, भले हुन में बिल्कुलु सही था चओ त पीपल्स पार्टी
करे चुप कंदी आहे ऐं पोइ करे ॻाल्हाईंदी आहे टाइम ते। पर ईअं न आहे त पीपल्स पार्टी मतिलबु ॿियनि सभिनी पार्टियुनि जे मुक़ाबले में वरी बि वधीक हुनजो स्टैंड नज़र ईंदो आहे जेको प्रो पीपल हूंदो आहे। त इहो अॻियां हली वरी इहा साॻी एपिसोड थींदी, यकीनन थींदी, छो त रिसोर्स जी विरछ जो मामिलो हूंदो, प्रोजेक्ट्स जेके आहिनि से PSDP तहत जेको वॾो मसइलो थींदो उहो थींदो PSDP में। PSDP में पंजाब जेकॾहिं माना मरियम जेका आहे उहा तव्हां ॾिसंदो त अचण सां ई हुन जेका तकड़ में वठी इहे पैकेजिस अनाउंस कया आहिनि इहे सभु ॾियण लाइ हुनखे इहो आहे त मां पहिरियों दफ़ो चीफ मिनिस्टर थी आहियां त मां पंजाब गुलो गुलज़ार कयां ऐं इन जो सॼो जेको आहे पंजाब जा पंहिंजा पैसा हूंदा पर फेडरल गवर्नमेंट जा पैसा बि ईंदा। ऐं बुनियादी तौर ते एहसन इक़बाल जेको आहे उहो मतिलबु त जेके न जेके शामिस पंजाबी हूंदा आहिनि न, पंजाबी नेशनलिस्ट जेके, उहो आहे। इन करे उन मां मानद सुञा तवक़ो हूंदी, हेॾां पीपल्स पार्टी जी ज़ाहिर तवक़ो हूंदी तव्हांजो इन क़िस्म जा इख़्तिलाफ़ न थींदा ऐं पोइ वरी गवर्नमेंट जी अनस्टेबिलिटी ॻाल्हि ईंदी। पर मां सम्झां तेसि ताईं कुझु IMF या पैकेजिस ॿिया टिया अची कुझु हालात स्टेबिलिटी तरफ़ हलिया वेंदा, कुझु इन्फ्लेशन ईज़ थी आहे, उन मां ज़ाहिर थियो कुझु शयूं बहितरी ॾे वञी रहियूं। पर अञा बि जेकॾहिं IMF जो पैकेज अचे थो, उहे IMF जो कंडीशन्स आहिनि उहे हार्ड ज़रूरु आहिनि, पर उहे लॉन्ग टर्म में मतिलबु इकोनॉमी खे कंहिं जाइ ते बीहारण में मददगार साबित थी सघनि थियूं। पर शर्त इहो आहे त अॼु जेको प्लान करिणो आहे, सुभाणे जी जेका गुरबत आहे उनजो अॼु प्लान करिणो आहे। जेका अॼु तव्हां प्लानिंग कयो था, अॼु जी कयो था पिया, त पोइ माना इहो ईअं ई आहे, सुभाणे वरी साॻिया सूर साॻियूं ॻाल्हियूं, वरी चीननि खां कर्ज़ु वठो, उहे अरबनि खां कर्ज़ु वठो, अरब कर्ज़ु ॾेई तव्हांखे चवंदा भाउ 50,000 एकड़ खपे जिन में सिंध में, ऐं 1,00,000 एकड़ खपे पंजाब में, 50,000 खपे बलूचिस्तान में, 50,000 हुते तव्हां ॾेई छॾींदो, टपड़ विकिणी छॾींदो। त इहा जेका टपड़ विकिणण वारी ॻाल्हि आहे, इहा जेका हो न उहा आहे मवाली वारी ॻाल्हि आहे न, उहो केतिरो थींदो? उहो थींदो त मुल्क जी सॉवरेनिटी, मुल्क जी सिक्योरिटी, मुल्क जी हर शइ दाव ते लॻी वेंदी। अॼु उनजो टाइम आहे, अॼु तव्हां वेहो ऐं बुनियादी तौर ते पहिरीं शइ उहा आहे, तव्हां नथा टूरिज़म करे सघो, छो त टूरिज़म करण लाइ तव्हांखे खपे अमन अमान, मुला ताईं करणु कोन था ॾियनि। फॉरेन टूरिस्ट ईंदो तव्हांजो नॉर्दर्न इलाइक़नि में, तव्हांजनि ॿियनि इलाइक़नि में, उहे तव्हांजे कंट्रोल हेठि कोन्हनि खे। उन कंट्रोल करण लाइ तव्हांखे रिसोर्स लॻाए उनखे कंट्रोल करणो पवंदो। मुल्हनि खे वंस फॉर ऑल सुठी ॻाल्हि थी आहे त उन्हनि खे इलेक्शन में उन्हनि माना हिकिड़ी सीट जेके 2-3 सीटूं मिलियूं आहिनि, तमामु घटि थी वियो मक़दारनि करे मुल्हनि जो जेको आहे। ॿिए नंबर ते तव्हांखे जेका प्रोग्रेसिव इंडस्ट्रियलाइज़ेशन कराइणी पवंदी ऐं तव्हांखे उते ख़र्चा करणा पवंदा जिते प्राइवेट सेक्टर कोन्हे, उहे ज़रूरी ख़र्चा तव्हांखे करणा पवंदा। जेके तव्हां न कंदो ज़रूरी ख़र्चा त पोइ वरी प्राइवेट सेक्टर उते ईंदो, मोनोपोलीज़ जेके ऑलरेडी क्रिएट थियल आहिनि, तव्हां वटि इहा इन्फ्लेशन जेका आहे सा चेक्ड हूंदी ऐं उहा इन्फ्लेशन वरी माण्हुनि जी इनकम खे वधण न ॾींदी। इहो सॼो सेट आहे जेको हुनखे अंडरस्टैंड करणो पवंदो। पर मां सम्झो अॻियां हली हिननि विच में इख़्तिलाफ़नि जी गुंजाइश काफ़ी मौजूदु आहे, जेकॾहिं को कंप्रोमाइज़ करे हलिया, छो त ॿिन्ही जा मफ़ाद हिक ॿिए सां लाॻापियल आहिनि। घणा मुस्लिम लीग नून जा आहिनि ऐं थोरा जेके आहिनि से पीपल्स पार्टी जा आहिनि, त पोइ शयूं थी सघे थो कुझु अॻियां वधनि, पर न त मूंखे लॻे थो त अधु मिड टर्म ताईं मामला ॾाढा ख़राब थी चुका हूंदा। जी ठीकु, रफ़ीक मुताॾी साहब, थैंक यू सो मच सर। इदरीस लिगारी साहब, नसीर साहब जे वक़्तु ॻाल्हायो पए त उन वक़्तु तव्हांजी स्माइल उन्हनि पकिड़े वरिती नंढे ऐं वॾे भाउ वारे मामले ते। इन ते तव्हांजो कमेंट ऐं ख़ासि तौर ते हीअ जेका डेवलपमेंट अॼु असांखे नज़र आई, ॿई पार्टीज़ जेके आहिनि इन्हनि जे नज़रियाती जेके मामला आहिनि उन्हनि में इख़्तिलाफ़ बि आहिनि काफ़ी जाइनि ते, पर पोइ बि अॼु पार्लियामानी पार्टीज़ जा इजलास बि गॾु थिया ऐं मरियम नवाज़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी गॾिजी करे मुल्क खे मसइलनि मां कढण जो ऐलान बि कयो। ॾिसो मेहताब अली साहिबु, जेका नसीर साहिबु ॾाढी वॾी ॻाल्हि कई। ऐं सभ खां पहिरीं त हीअ जेका असां वटि माना अंदरूनी सिंध जेको आहे, ऐं इहो को मुंहिंजे ख़्याल में को इतफ़ाक़ न आहे, कुझु न आहे, पर इहो असांजा बदक़िस्मती सां असांजा जेका उर्दू स्पीकर जेके दोस्त जेके आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके धड़नि सां जिन जी तमामु घणी सेटिंग ठहियल आहे की इहा उन्हनि धुर जी जेको आहे जेको उहे मुतारिफ़ करायो आहे, उहो टर्म उहो लफ़्ज़ ऐं कंहिं न ॿी सूरत में करे इस्तेमालु कंदा आहिनि त कराची और बाक़ी सिंध या अंदरूनी सिंध ॿियो टियों, त मुंहिंजे ख़्याल में हीअ अञा 75 साल निकिरी थी विया आहिनि, तॾहिं अञा ताईं जेको असांजे दोस्तनि में जेको हींअर बि असां उर्दू अख़बारूं ख़ासि तौर ते जेका वॾी अख़बार आहे हिननि जी नाले जेका आहे उहा खणूं था, उन में रोज़ु आए ॾींहुं असांखे अहिड़े क़िस्म जा टर्म जेके नज़र ईंदा आहिनि, अहिड़े क़िस्म जो लाइ जेका लिखतूं जेके हूंदा आहिनि, उहे प्रेस स्टेटमेंट्स जेके आहिनि उहे उनजूं बैन कयूं वेंदियूं आहिनि।
ऐं उन सॼो कयो वेंदो आहे जेको ॼण हिकिड़ी पूरी रिथा तहत उहो सभु कुझु कयो वेंदो। हाणे जेका ॻाल्हि ॾिसो ही जेके आहिनि पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग, हाणे उहो त असां सभु सम्झूं था त जेके उहे केतिरा क़दुरु पावरफुल आहिनि ऐं उहे गॾु पाण में ॿी बि रहनि त उहे छा छा तब्दील कंदा ऐं छा छा तब्दील उहा न करे सघंदा। ज़ाहिर आहे इन्हनि जे मथां जेको सो इन्हनि जी त पंहिंजी ख़ुदि बि जेको सो ॾिसूं था त हिक ॿिए खे कीअं माना त मौक़े महिल जेको सो त असां उन मां कहिड़ो फ़ाइदो वठूं ऐं अॻे खे कीअं धकु करे वञूं। हींअर ई तव्हां ॾिसो त जेको सो वफ़ाक़ी काबीना में पीपल्स पार्टी अचण लाइ तयारु न आहे। छो अचण लाइ न तयारु आहे? मतिलबु त असां ताणियो वेठा आहियूं त हीअ जेका असां बैड गवर्नेंस थींदी कुझु करे कोन सघंदा ऐं ईंदड़ को 2-2.5 साल असांखे मथां को नओं सिस्टम मिली वञे जंहिंमें वज़ीर आज़म असांजो थी वञे, बिलावल साहब वज़ीर आज़म थी वञे, त माना ईअं ॼण ताणियो वेठा आहिनि जेके पाण खे ईअं ॼण ताणियो वेठा हुजनि ऐं मौक़े महल जे इंतज़ार में हुजनि त असां हितां धकु करे हीउ फ़ाइदो हासिलु कयूं। त उहे त इहे सभु हिकिड़ा बयान आहिनि माण्हुनि खे ॿुधाइण लाइ, आवाम खे ॿुधाइण लाइ त असां हीउ कुझु करे सघूं था। असां ॾिठो आहे तव्हांखे चार्टर ऑफ डेमोक्रेसी थियो पिए त उन महिल चार्टर ऑफ डेमोक्रेसी खे कंहिं जेको पंहिंजे मुफ़ादनि वटां इस्तेमालु कयो। वरी जेको सो उते जेको हुसैन हक़ानी जो इशू थियो अमेरिका में त केरु कोर्ट पाए कोर्ट में नवाज़ शरीफ़ कीअं वञी पेश थियो हुयो पीपल्स पार्टी जी हुकूमत जे ख़िलाफ़ु जेको अची ऐं हींअर बि तव्हां 16 महीना गॾु हो त हाणे तव्हां अची तंहिंजे करे इहा इन जे वस जी ॻाल्हि आहे। हीअ रुॻो एतिरो कनि घटि में घटि पाण में कमिटमेंट कनि त असां जेको सो हाणे जेको सो जेका बि नाले मात्र जमहूरियत मौजूदु आहे ऐं जेका बि थोरी शइ आहे त असांखे अहिड़ी तरीक़े सां पाण में गॾु बीहूं जो घटि में घटि असां कंहिं टीं धुर जो जेका तव्हां इस्तेमालु न थी वञूं, हिकिड़ी धुर स्टैंड वठी बीह रहे त ॿी पोयां खंजर न हणे। इहो करे वञनि न त ठीकु आहे, इहो कुधो कमु असां कोन कंदासीं ऐं हू नथी करे त असां बि कोन कंदासीं। पर हीअ त मौक़े जे ताड़ में वेठा आहिनि त बसि उहो दुआऊं वेठा घुरनि त उहो कमु उहा न करे त आऊं जल्दी करे वठां ऐं उन मां वॾे खां वॾो मुंहिंजा हीअ फ़ाइदा थींदा ऐं पोइ तजिया शुरू थी वेंदा त बाबा हू त ॾिसो कीअं पतो ज़बरदस्त पतो खेॾे वियो ऐं पोइ तजिया पिया थींदा नाम नियाद क़ौमी मीडिया ते हुनखे ख़राज तहसीन पेश थींदो। ईअं कोन ॿुधायो वेंदो त हुन हिकिड़ी वॾी हिकिड़ी गद्दारी कई आहे, वॾो दोखो कयो आहे, वॾो फराड कयो आहे, पर उहो उनजे बदिरां एप्रिशिएट कयो वेंदो यार वाह जो हुन कमाल करे छॾियो, कीअं ॾिसो हुनखे हीअं करे तव्हां कीअं कढे वियोसि अची, उहो माना एप्रिसिएशन मिलंदी। हाणे अंदाज़ो कयो त जिते असांजो हिकिड़ो दानिश्वर या तजिए निगार या जेको सो पॉलिटिकल एनालिस्ट जेके असां वटि ठाहिया जुड़िया अथनि जेके जीनियर माण्हू न कंदा आहिनि, जेके सचा बचा माण्हू हूंदा आहिनि, जमहूरियत पसंदि हूंदा आहिनि, अवाम दोस्त हूंदा आहिनि, उहे न कंदा आहिनि। पर हीअ जुगाड़ियुनि जो जहान जेको ठाहियो वेठा आहिनि उहे एप्रिशिएट कंदा वरी खणंदा पहुचाईंदा। तंहिंजे करे हीअ रुॻो इहो कनि जो हिक ॿिए खे जेको खंजर जेको हणनि था रुॻो उहो उन मां बची उहो न कनि त मुंहिंजे ख़्याल में उहो बि घणो कुझु पाकिस्तान जे लाइ उहो सुठो बहितर करे वेंदा। ठीक इदरीस लिगारी साहब, थैंक यू सो मच। नसीर अहमद साहब, काफ़ी भेरा मुल्क जा जेके मसइला आहिनि इन्हनि जे हवाले सां ग्रैंड डायलॉग जी तजवीज़ तव्हां ॾींदा रहिया आहियो व्यूज़ टाइम जे इन प्लेटफॉर्म तां। हाणे हीअ जेका मीसाक मईशत ऐं मीसाक मुफ़ाहिमत जी ॻाल्हि थिए पई सर, बहराननि जे हल जे लाइ इहा केतिरो इम्पोर्टेंस आहे इन जी, ऐं उनखां पोइ जेकॾहिं हिकु ॿी जमात नाराज़ लॻी पई हुजे उनखे शामिलु न कयो वियो इन्हनि समूरनि मामलनि में प्रोसेस में, त पोइ इहा मीसाक मुफ़ाहिमत ऐं मईशत इन जो मुस्तक़बिल या इन जो को फ़ाइदो थींदे नज़र अचे पियो सर? अच्छा, उन जमायत जी नाराज़गी ऐं उनखे शामिलु न कयो विझी त ॻाल्हि कोन्हे। हिन पासे त मूं एटलीस्ट इहो ॾिठो आहे हुनखे सदाईं सॾु हूंदो आहे, पर हुन हमरा कसम खणी छॾियो आहे त फलाणनि सां ज़िंदगी भर न ॻाल्हाईंदुसि। उहो हिकिड़ी एडवर्टाइज़मेंट ईंदी न त मैं ते हुंडई लेसां, बिल्कुलु त हू रुॻो हुंडई लेसां वारो आहे, उहो कंहिंसां ॻाल्हाइण लाइ तयार ई कोन्हे। हेतिरी जुड़ थियण खां पोइ ॾिसो बेनज़ीर ऐं मुस्लिम लीग जे नवाज़ शरीफ़ वारी क़यादत 90 जे ॾहाके में हिननि खे हिक ॿिए जो मुहांडो न वणंदो हो, दुश्मनी वारो माहौल हो, वारे वारे सां हिक ॿिए जूं हुकूमतूं ख़तमु करण में रोल अदा कयऊं। हिकिड़ी बिल्कुलु जहिड़ो क़बाइली दुश्मनी हुई। बिल्कुलु। पोइ जॾहिं हुननि ॿिन्ही धिका थाबा खाधा, ॿिन्ही खे सम्झ में आयो त असांजो हिक ॿिए सां विढ़ूं था, पुठियां ॾोरियूं त हुअं ई ॿियनि वटि आहिनि। पोइ अॻिते जेको मीसा खे जमहूरियत हिननि कयो उन खां पोइ घणियूं शयूं बहितर थियूं हिननि जे विच में। तव्हां ॾिसो पोइ हिननि पार्टियुनि जी एकड़ ॿेकड़ पिया हिक ॿिए ते कमेंट्स कंदा आहिनि, घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, इहो सॼो जहान कुरकुर पई हलंदी अथनि, पर बुनियादी मामलनि ते तव्हां ॾिठो हूंदो त वरी कन्वर्जेंस थी आहे। त इहो जेको बेनज़ीर साहिब जो इनिशिएटिव हो उन एक्चुअली बाक़ी हिननि पार्टियुनि जूं ख़राबियूं पंहिंजी जाइ ते, पर एस्टेब्लिशमेंट जे साम्हूं इन्हनि ॿिनि पार्टियुनि खे हिकिड़ो अलाइनमेंट मिलियो। हाणे बदकिस्मती सां उहो अलाइनमेंट जेको आहे माण्हुनि जे इंट्रस्ट खां वधीक जेकर हुकूमतुनि ठाहिण जे इंट्रस्ट में थिए, हिन क़िस्म जूं जमहूरतियूं ठाहिण जे इंट्रस्ट में थिए, किन PDM जे दौर में हिकिड़ी कारी कानून साज़ी करण जे लाइ इस्तेमालु थी वञे त उहा बदकिस्मती जी ॻाल्हि। इन जा ॾोही इहे ॿई आहिनि, पर इहे पार्टियुनि जे विच में भली PTI हुजे, इहे जेके वॾियूं पार्टियूं आहिनि, ॿिनि टिनि फंडामेंटल शयुनि ते हिन खे पाण सां हिकु भेरो वेही शयूं हाणे ॻाल्हाए तइ करणियूं पवंदियूं
न त वारे वारे सां ज़िलत हिननि जे नसीब में लिखियल आहे। 2-3 सालनि खां पोइ हीअ वारे वारे सां हिन ज़िलत मां गुज़रंदा। ख़ान गुज़रियो, ही अॻे ई गुज़रिया, वरी वारो ईंदो हिननि जो ॿीहर बि। तो जेके साईं उहे बुनियादी प्रिंसिपल ते गॾु न थींदा ऐं उन्हनि ते न हलंदा त हिननि जो इहो हशर थींदो रहंदो। हाणे सुवालु इहो आहे त उहा अॻु भराई केरु करे? मीसाक पाण खे जमहूरियत जो खपे। मीसाक 18वीं तरमीम में तव्हां ॾिठो त गॾु थिया त केॾो वॾो फ़ाइदो थियो, तमामु वॾो फ़ाइदो थियो 18वीं तरमीम में। घणा माण्हू हुनखे रद्द कंदा आहिनि, मां हुनखे तमामु वॾी हिकिड़ो शिफ्ट थो ॾिसां पाकिस्तान जी कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री में। बाक़ी तव्हां पार्टियुनि सां इख़्तिलाफ़ करे सघो था, हज़ार भेरा माफ़ कंदो आहियां। तो ईअं हिकु बुनियादी मईशत जा कहिड़ा बुनियादी सुवाल आहिनि जिन ते ही गॾु थियनि? जमहूरियत जा कहिड़ा बुनियादी सुवाल आहिनि कि 1-2-3 नुक़्ता ठाहिनि न कन्वर्जेंस जा। बाक़ी चार्टर में तव्हां भली 100 शयूं लिखिजो, जीअं उहो पोस्टर छपजंदा, फलाणे हंधि जलसो थींदो, बीजल सिंधी ऐं ॿिया ॻाईंदा, पोइ ॿिया में तव्हां 50 शयूं विझी छॾियो। पर हिन में त तव्हां भला 2-3 वधीक बुनियादी नुक़्ता पब्लिकली डिक्लेयर करण जो वक़्तु आहे। चवनि मिसाल तौरु चवनि जे हथनि एतिरी हिमत त असां फ्यूचर में जमहूरियत सां इलेक्शन जे प्रोसेस सां असां मां को बि कंहिं बि दरवाज़े ते न वेंदो, उन खां फ़ाइदो वठणु जेको आवाम फ़ैसिलो कंदो, असां उन ते हुकूमत ठाहींदासीं। चई ॾेखारीनि, करे ॾेखारीनि। हींअर जेका इलेक्शन थी आहे, पाण में वेठा आहियूं, सभिनि जे साम्हूं आहे इलेक्शन जी साख छा आहे। सो इन क़िस्म जे कुझु बुनियादी शयुनि ते हिक ॿिए सां गॾिजनि। ॿियो हुननि जो कोड ऑफ कंडक्ट, हिक ॿिए लाइ ॿोली कढ़ी ॻाल्हाइणी आहे, हिक ॿिए सां केतिरो माना गॾु हलणो आहे, कड़नि वक़्तनि ते गॾु थियणो आहे, के त बुनियादी नुक़्ता हुजनि न, उहो हिकिड़ो फ्रेमवर्क खपे। उहो फ्रेमवर्क जेसिताईं न ठाहींदा तेसिताईं इहे सभु वारे वारे सां इन ज़िलत मां गुज़रंदा। ठीक, नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडू साहब, इकोनॉमिकली थोरो असांखे सम्झाइजो सर। मीसा के मईशत ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मुल्क बहराननि जे भर चढ़ियल आहे, डिफॉल्ट खां मस वञी बचा आहियूं, केतिरो ज़रूरी आहे ऐं इन सां गॾु वरी मीसा के मुफ़ाहिमत सर? मीसा के मईशत लाइ मीसा के मफ़ाहिमत तमामु ज़रूरी आहे। उन लाइ जेको ब्रीडिंग ग्राउंड आहे उहो मीसा के मफ़ाहिमत हूंदो। इन जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे कॉमन ग्राउंड खपे, जंहिं ग्राउंड तहत तव्हां पाकिस्तान जा जेके माना हालात तमामु ख़राब थी चुका आहिनि, उन्हनि हालात खे बहितर करण लाइ गॾियल हिकिड़ी मश्क कंदो। उन्हनि कोशिशनि में हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त जेका बि असां ॻाल्हि कयूं था, जेका बि एफर्ट कई वेंदी, पाकिस्तान जे मुआशी जेका हल आहे मसइले जो, इहो लॉन्ग टर्म आहे। शॉर्ट टर्म में तव्हां हींअर इहे ई मसइला कंदो जेके तव्हां कर्ज़ बर्ज़ खणी उन्हनि खे, पर जेका अॻियां हली शइ थियणी आहे उन जो अॼु मतिलबु आहे त शुरूआति थी, उहा शुरूआति थींदे नज़र अञा कोन थी पई। अञा ताईं मूंखे नथो लॻे पियो त पाकिस्तान जी जेका पॉलिटिकल एलीट आहे, उन जेका एफर्ट्स आहिनि, उहे उन रुख में संजीदगी सां शुरू कयो आहे। हीअ हिकिड़ी अहिड़ी एमरजेंसी आहे, फायर फाइटिंग वारी सूरत हाल आहे, ऐं हिननि खे पहिरें ई जेके आहिनि पंहिंजा जेके महीना आहिनि उन्हनि में वेहणु घुरिजे, उन्हनि में इहो तइ करणु घुरिजे त हिन साल जा कर्ज़ कीअं ॾींदासीं ऐं उन्हनि जे अगेंस्ट जेके रिसोर्स कीअं रिसोर्स जो बास्केट वधाईंदासीं। ऐं रिसोर्स बास्केट वधाइण लाइ तव्हांखे ज़बरदस्त इंतज़ाम करणा पवंदा। उन इंतज़ामनि जी का मतिलबु हो अचे अॻियां। फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट था कयो तव्हां इंडस्ट्रियलाइजेशन जेका मुल्क जी पंहिंजी इंडस्ट्रियलाइजेशन उनखे हलाई नहीं कंदो, जेका ख़राबु थियल इंडस्ट्री आहे उनखे ठीकु कंदो। तव्हां एनर्जी जे क्राइसिस खे हल करण लाइ छा था कयो पिया? तव्हां जेको तव्हां वटि रिमिटेंसिस अचनि था उहे रिड्यूस थींदा पिया वञनि, उन्हनि खे तव्हां कीअं थोरो बीफअप कंदो? तव्हां जेके मार्केट्स आहिनि उहे वधीक कीअं था तलाश कयो, जिन में तव्हां वटि जेके शयूं आहिनि उहे तव्हां वधीक मार्केट्स में मोकिलण जी कोशिशि कंदो। केरु केरु पोटेंशियल मार्केट्स आहिनि? ऐं मां जीअं त सदाईं चवंदो आहियां त टूरिज़म अनटैप क़िस्म जो आहे। सभई दुनिया में क़ौमूं जॾहिं प्रॉब्लम में वयूं आहिनि त उन्हनि हमेशह बिल्कुलु ठीकु सर। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडू साहब, थैंक यू सो मच सर। नसीर मेमन साहब, अवां जी वॾी महिरबानी। इदरीस लेगारी साहब, अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल कईसूं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु जेका अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई CM हाउस में, उन में सिंध जे मसइलनि ते उन्हनि ॻाल्हि ॿोल कई। ख़ासि तौर ते जेका निगरान हुकूमत वेंदे वेंदे सिंध जा अहम मामला उन्हनि ते फ़ैसिला करे वई। उन में सिंध जूं ज़मीनूं जेके आहिनि उहे ॾिनियूं वियूं, उनखां पोइ उन्हनि जे लाइ फंड्स बि जारी कया विया। सिंध जी मादनियात जेका आहे उनजे लाइ बि के फ़ैसिला करण जी कोशिशि कई वई। उन ते वॾे वज़ीर चयो त इहे समूरा जेके पॉलिसी फ़ैसिला आहिनि इन जो निगरान हुकूमत खे को बि इख़्तियार न आहे ऐं इन्हनि समूरनि फ़ैसिलनि ते असां नज़रसानी कंदासीं। सिंध जी काबीना जेका आहे उहा रुॻो
जुड़ी वठी। उन खां पोइ उन्हनि अहम मामिलो जेको सिंध खे ॿिनि हिसनि में विरहाइण जी कोशिशि कई वेंदी आहे। कराची ऐं उन खां पोइ ॿियनि शहरनि जे लाइ अंदरूनी सिंध जो जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो वेंदो आहे उन जी मज़म्मत कई ऐं वॾे वज़ीर अपील कई त बराए महिरबानी इंटीरियर सिंध या अंदरूनी सिंध जो लफ़्ज़ बि इस्तेमालु न कयो। प्रोग्राम जो वक़्तु ॿुधाइणी ते पहुचे पियो। ईंदड़ प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।